ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 47 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो। गोपियों जॾहिं सुबुह जो पंहिंजे घर जो कमकार लाइ जमुना नदीअ ॾांहुं पाणी भरण लाइ वञनि थियूं, तॾहिं नंद बाबा जे घर हिकु रथ बीठल ॾिसी सम्झनि थियूं त श्री कृष्ण भगवान कंहिंखे मोकिलियो आहे। तंहिं बाद थोरो अॻिते वञी उद्धव जीअ खे ॾिसी उन सां श्री श्याम सुंदर जूं वार्ताऊं करण लॻियूं। सबई चओ जय सिया राम। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 47 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हिकिड़ी गोपी चयो, जीअं श्री श्याम सुंदर जे मुश्कण निहारण ऐं अमृत रूपी मिठियुनि ॻाल्हियुनि ते लक्ष्मी ऐं देव कन्याऊं मोइजो वञनि, तीअं असां जूं बि भंवर रूपी अखियूं कमल रूपी चंद्रमुख मोहिणी मूरत जो रस पी उन नशे में 8 ही पहेर मतवालियूं थियनि थियूं। हे राजा परीक्षित, उन वक़्तु श्याम सुंदर जी यादगिरीअ में गोपियूं अहिड़ो लीन थी वेयूं जो उन्हनि खे पंहिंजे शरीर जी बि का सिध न रही। तंहिं वक़्तु हिकिड़ो भंवर श्याम रंग उॾामंदो उते आयो। तंहिंखे ॾिसी हिकिड़ी ॿी गोपी चयो, हे सखियूं, जो नियापो उद्धव खे चयो थियूं सो नियापो हिन भंवरे खां जो श्री कृष्ण वांगुरु कारो आहे चवाए मोकिलियो। जेके ॻाल्हियूं गोपियनि भंवरे सां कयूं हुयूं तिन खे भंवर गीत करे चवंदा आहिनि। उन बिरज बाला जी ॻाल्हि ॿुधी ॿी जवाबु ॾिनो, हे प्यारी, तोखे यकीन आहे त भंवर असांजो कासिद थी मोहन प्यारे खे पैगाम पहुचाईंदो, पर मुंहिंजे अॻियां जेके बि श्याम वरण आहिनि तिन मां पंहिंजे मतिलब जी उमेद न रखणु घुरिजे। ॿी गोपी चयो, ए भंवरा, मूंखे त कॾहिं बि कंहिं श्याम रंग ते यकीन नथो अचे, पर छा करियां, उन चितचोर जी ॻाल्हियुनि ऐं सुंदर रूप यादि अचण सां मुंहिंजो चित ठिकाणे नथो रहे। जॾहिं उहो भंवरो गोपियुनि जे बदन जी खुशबू जंहिं ते चंदन ऐं इतर लॻल हो सो सिंघे उन्हनि वटि आयो, तॾहिं हिकिड़ी सखी चयो, हे भंवरा, तूं असां वटि न अच, जो तो वांगुरु श्याम वरण मथुरा जी स्त्रियुनि सां बिहार करे थो तंहिं वटि वञ। ॿी गोपीअ चयो, हिन भंवरे जो नक मथुरा वासियुनि स्त्रियुनि जे बदन जी खुशबूअ सां भरिजी वियो आहे, तंहिं करे बेपरवाह थी किथे नथो वेहे। ॿी चयो, हे भंवरा, तूं मथुरा में वञी ही नियापो मुंहिंजे चित चोर खे ॾिज त असांजी प्रीत छॾे असांखे दुख ॾियणु कहिड़ो नियाओ आहे। जीअं
हिकिड़ी साथ खां वधीक बंवरो कंहिं फल ते नथो रहे, तीअं तुंहिंजो बि हाल सम्झणु घुरिजे। लक्ष्मी तुंहिंजो सुभाउ न ॼाणी पंहिंजे अज्ञान सां तो ते मोहित आहे। जे हू तुंहिंजी कठोरताई ॼाणे त कॾहिं बि तोसां प्रीत न करे हा। मथुरा जूं स्त्रियूं बि तुंहिंजो निर्दयी पिण जो हाल न ॼाणी माया ॼार में फाथियूं आहिनि। हिकु गोपीअ चयो, हे सखी, असांजो प्राण प्यारो हलियो वियो ऐं वरी का बि ख़बर नथो वठे त का अहिड़े कपटीअ खे कहिड़ा नियापा मोकिलियो थियूं। ॿी चयो, हे बंवरा, तूं असांजी तरफ़ां मथुरा जी स्त्रियुनि खे चइजि त अञा ताईं तव्हांखे श्याम सुंदर जी कठोरताईअ जी ख़बर न आहे, पर परमेश्वर तव्हांजी प्रीत ऐं उन जो निर्दयी पिण ॾींहों ॾींहुं वधाए, जंहिं करे असां जहिड़ी हालत तव्हांजी बि थिए। ॿी चयो, हे सखियूं, श्याम सुंदर बेशक सभिनी गुणनि सां भरियल आहे। जहिड़ी सो हुन जी आहे, तहिड़ी टिनी लोकनि में कंहिंजी बि न आहे। तंहिं करे सभई स्त्रियूं सुर्ग लोक, पाताल लोक ऐं मृत्यु लोक जूं उन ते मोहिजो वञनि त असीं गवारणियूं कहिड़े लेखे में आहियूं। ॿी सखी चयो, हे बंवरा, तो माधव जे चरण कमल जो रस पीतो आहे, तंहिं करे तुंहिंजो नालो मधुकर थियो आहे। तूं मोहन प्यारे कपटीअ जो माइट ऐं दोस्त थी असां वटि आयो आहीं। श्याम वरण सभु कपटी थियनि था, तंहिं करे तूं असांखे न छो। सभई चओ जय सिया राम। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 47 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।